ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। शहदादकोट खां गुलज़ार मंचांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादकोट जीएसएन महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त सिंधु दरिया खे बचाइण लाइ सिंधी क़ौम वॾे हद ताईं मुतहरिक थी वई आहे। हाणे जिदोजहद खे अञा वधाइणो आहे। ईंदड़ वक़्त में सिंध ऐं पंजाब जे दंग ते बि धाणा हया वेंदा। सिंध मुल्क जी लाइफ लाइन आहे। असां ई वन यूनिट ऐं सिंध जो ॿिटो बल्दियाती निज़ाम ख़तमु करायो। हाणे सिंधियुनि जे साथ सां दरिया ते रिथियल मनसूबा बि ख़तमु कराए ॾेखारींदासीं। उहे ॻाल्हियूं हुन शहदादकोट में जिस्म जे मर्कज़ी अॻुवाण खुबदार मीर जत जी रहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयूं। रियाज़ चांडियो चयो त हुकूमती दबाव ख़िलाफ़ मुज़ाहिमत कंदे सिंधी क़ौम दरिया बचाइण लाइ जिदोजहद में अॻ भरी आहे। पीपुल्स पार्टी जी 6वीं तरमीम जो फ़ाइदो त न पर वॾो नुक़सानु थियो आहे। सिंध में वरी ॿिटो निज़ाम आणण तहत वॾो वज़ीर कराचीअ में अर्बन पुलिस आणे रहियो आहे। हाणे टूल प्लाज़ा ते पुलिस बीहारे सिंधियुनि जे कराची ॾांहुं रोक कई वेंदी। अर्बन पुलिस निज़ाम जी मज़म्मत कंदे पुलिस मां धारियुनि जी नेकाली जो मुतालबो करियां थो। हुन चयो त असां सिंध में क़ौमी सुजागी लाइ निकितल आहियूं ऐं जीअं ई दरियाहनि ते धाड़े ख़िलाफ़ हलंदड़ जिदोजहद लाइ माण्हुनि खे घणे भाङे सरगर्म करियूं। ग्रीन पाकिस्तान कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीनूं ऐं दरिया खसण जी कोशिशि थी रही आहे। जॾहिं त मुल्क में अॻु ई पाणी कोन्हे। सखर बैराज जे राइट बैंक जे कैनालुनि खे 21,000 क्यूसेक बदिरां रुगो 15,000 क्यूसेक मिले पियो। असांजे जर जो पाणीअ में सैंकियो आहे। माण्हुनि जीवत ऐं फितरत खे बचाइण जो ज़रियो सिंधु दरियाउ आहे। 6 नवां कैनाल ठहण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। हुन चयो त श्री रहमान सेनेट में कैनालनि ते बहस जो बिल आंदो पर उन ते ॻाल्हाइण न ॾिनो वियो। हीअ तबाही पीपुल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदार खे वधाइण लाइ आणे रही आहे। एकानवे वारे पाणीअ ते ठाह ते अमल न कराइण गुंडागर्दी आहे। हुन चयो त असां सिंध खे 17 जनवरी ते सन में गॾु करण जो सॾु ॾींदे दरिया ते कब्ज़ो नामंज़ूर जो गॾियल नारो हणणु घुरूं था, जंहिं लाइ मुहिम हलाईंदे मां ज़ाती तौर ते SUP GDA जिस्कम ऐं न्याज़ कलाणी सन में साईं GM सैद जे ख़ानदान वारनि सां मिलियो आहियां, जिन खां मुसबित मोट मिली आहे। ॿियनि हुकूमत मुख़ालिफ़ जमातुनि ॾांहुं बि वेंदुसि। असां मज़बूत ऐं गॾियल जिदोजहद चाहियूं था, जंहिं लाइ सन जी धरती बि असां जे अहम किरदारु अदा कंदी। हुन चयो त मुल्क में ग़ुलामाणो निज़ाम लागू कयल आहे, जंहिं तहत असीं सिंधी 4थे दर्जे जा शहरी बणाया विया आहियूं ऐं सिंध में मसइला गवर्नेंस जा न पर ग़ुलामाणे निज़ाम जा आहिनि। जॾहिं बि एस्टेब्लिशमेंट हथु कढंदी त पीपुल्स पार्टियुनि खे माण्हू ड्रोड़ाए ख़्वार ऐं ख़राबु कंदा।